السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم من یصرف عنہ یومئذ فقد رحمہ وذلک الفوز المبین وإن يمسسك الله بضر فلا كاشف له إلا هو وإن يمسسك بخير فهو على كل شيء قدير هو القاهر فوق عباده وهو الحكيم الخبير. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. केतिरियूं सूरतूं आहिनि जिन में कशफ दर यानी दर ज़रर नुक़सान तकलीफ़ जेका औखाई ॾुखियाई माण्हू खे रसे थी, अलाह ताला ॾिए थो उनखे यानी इम्तिहान जे लाइ, पोइ वरी लाहे थो त वरी माण्हू बेशुक्रो थो थिए. जंहिं वक़्तु तकलीफ़ अथसि तंहिं वक़्तु अलाह खे ॿाॾाए थो, जंहिं वक़्तु तकलीफ़ लही वञे थी वरी ॿियनि खे ख़ुदाउनि खे शरीक थो करे ऐं अलाह जो थोरो विसरी थो वञे. हाणे इहा ॻाल्हि जेका आहे सा इन्हनि सभिनी सूरतुनि में आहे. मूं हिते नोट कयो आहे हिन में त पंहिंजो हीअ आहे पहिरीं सूरत हिते लिखी अथमि, हीअ सूरत अनाम आहे 6 नंबर 17 आयत. हीअ सूरत यूनिस आहे मथे, हिन में 21 नंबर 21 खां 23 आयतूं ऐं 107 आयत आहे. ऐं सूरत अनाम जी हीअ 17 आयत आहे. ऐं पंहिंजो हीअ सूरत कहिड़ी आहे यूनिस जी 107 आयत आहे. हीअ फातिर सूरत मंझि 2 नंबर आयत आहे. हीअ ज़ुमर में 38 नंबर आयत आहे सूरत. ऐं फतह मंझि 11 नंबर आयत आहे. ऐं सूरत नवल में अम यजीबुल मुज़्तर इज़ा दाअ यक्शिफ़ु सू. त हाणे इहे सभई मतिलबु त आहिनि, भई पढ़ूं था हिन खे. हीअ सूरतूं जेके इहे सॼियूं सूरतूं जेके आहिनि से शफ़ा जूं आहिनि ऐं कशफ दुर जूं आहिनि. यानी मंझि ॿिन्ही कनि सूरतुनि मंझि शफ़ा जूं आयतूं बि आहिनि त कशफ दुर जूं आहिनि. इन करे हीअ पढ़िजे थो ईअं सस्क अल्लाह बि दुरिन, जेकॾहिं पहुचाए तव्हांखे सस्क कयो माना तव्हांखे भई यम सस्क अल्लाह बि दुरिन, का तकलीफ़ को ॾुख को औखाई, फला काशिफ लहू, का उहा खोले नथो सघे लाहे नथो सघे का हटाए नथो सघे इला हुअ सवाइ अलाह जे. अलाह ताला ई लाहे सघंदो, ॿियो केरु लाहिण जो अख़्तियार नथो रखे. वई यमसस ख बि ख़ैरनि, जेकॾहिं अलाह ताला पहुचाए तव्हांखे को ख़ैरु को चङाई का भलाई, फहू अला कुल शयुनि क़दीर, त उहो सभु ॻाल्हि ते कुदरत रखे थो. ऐं वरी ॿियनि हंधि बि ईंदो त को बि वरी उहो रद्द नथो करे सघे, हटाए नथो सघे, मिटाए नथो सघे. तव्हांखे चङाई जेका पहुचणी आहे सा अलाह ताला वटां आहे, ऐं जेका औखाई पहुचणी आहे सा अलाह वटां आहे. ॿियो केरु तव्हांखे पहुचाए नथो सघे, न को तकलीफ़ न को चङाई. ऐं इहा वहुवल काहिर फ़ौक़ इबादी, हिन में आहे अॻियां आयत. ऐं अलाह ताला दबाउ विझंदड़ काहिर कहार आहे फ़ौक़ इबादी, ॿारनि बाननि जे मथां, बाननि ते. यानी इबाद सभु शइ अलाह ते इबाद कनि था, सभु मख़लूक जेका बि आहे, पर ख़ुशूसन जिन ऐं इंस जिन खे होश हवास बि आहिनि या जिन खे अख़्तियार आहे, ॿियनि खे त अख़्तियार कोन्हे. वहुवल हकीम उल ख़बीर, उहो हिकमत वारो आहे ऐं ख़बर रखण वारो आहे. हाणे इहा सूरत अनाम, सूरत अनाम सॼी जेका आहे सा निजात जी ऐं सुठाई जी ऐं भलाईअ जी, नबीअनि अलैहिस्सलाम जी बरकत वारी अलाह ताला जा नाला हिन में तमामु सुहिणा. सॼी सूरत जेका आहे सा तमामु भली आहे, बराबरि इनखे पढ़णु घुरिजे. भई इन खां सवाइ पाण हलूं था अॻिते. त हाणे हीअ आहे सूरत 4 नंबर हुई. हाणे हीअ सूरत 10 नंबर आहे सूरत यूनिस अलैहिस्सलाम. सूरत यूनिस बि साॻी वरी बि शफ़ा जी बि आहे, त निजात जी बि आहे, त पंहिंजो सूरत कशफ दुर जी बि आहे. हाणे हीअ पहिरीं जेके अलाह ताला मिसाल ॾिए थो 21 आयत खां 23 आयत ताईं यको गॾु पढ़णु घुरिजनि. त वैदा अज़क़्ना नास रहमतन, जॾहिं चखाए थो चखायूं था असीं माण्हुनि खे रहमत पंहिंजे तरफ़ां, मिन बैदि दर्रा, तकलीफ़ खां पोइ, यानी तकलीफ़ लाहे असीं उनखे ॾुखियाई औखाई लाखे ऐं असीं चङाई था पहुचायूं उनखे. त मसत हुम, जेका हुनखे छुए थी,
पहुती हूंदी इज़ा लहुम मकरुन फ़ी आयातिना पोइ असांजे हिन खां अॻी जेका आयत आहे स्वाबे अहिड़ी क़िस्म जो मिसाल आहे हुन में पोइ इज़ा लहुम मकरुन फ़ी आयातिना पोइ इहा असांजे आयतुनि में मतिलबु मुक़ररु थो करे वल्लाहु असरउ मकरा अलाह ताला वधीक रिथा कंदड़ आहे इन रुसलाना यक्तबून मा तमकुरून हीअ जेके आहिनि पंहिंजा असांजे कुलनि ते वेठा रसूल किरामन कातिबीन लिखनि वेठा जेको बि तव्हीं चओ पिया जेको मकर रिथा तव्हीं ठाहियो पिया इन रुसलना यक्तबून मा तमकुरून हुवल्लज़ी युसैरुकुम फिल बर्र वल बहर जो मिसाल बरे बहर जो ॾिए थो तव्हांखे सैर थो कराए अलाह ताला हत्ता इज़ा कुंतुम फिल फुल्क वजरैन बिहिम बिर्रीहिन तय्यबतिन हेसि ताईं जो तव्हां सुठी हवा थी लॻे ऐं ॿेड़ी हले थी उन मंझि हलंदियूं थियूं ॿेड़ियूं वञनि सुठी हवा में रीहिन तय्यबतिन में वफ़रहू बिहा तई ख़ुशी था मल्हायो मज़ा था करियो जात हा रीहुन आसिफ़ुन पोइ तूफ़ान अचे थो ॾुखी हवा थी अचे हींअर टार्नेडो ऐं कोई केॾियूं मुसीबतूं अचनि पियूं वजाहुमुल मौज मिन कुल मकाननि हर तरफ़ खां लहरूं ऐं मौजूं अचनि थियूं मिन कुल मकान वज़न्नू पोइ माण्हू सम्झनि था त अनहुम उहीत बिहिम पोइ घेरो करे वयूं आहिनि मौजूं या जेको टॉर्नेडो इहो जेको तूफ़ान आहे सो घेरो थो करे वञे बिहिम दवाहुमुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन पोइ उन वक़्तु ॾाढे ख़ुज़लू सां अलाह खे ॿालाइनि था ऐं आयत सूरत यूनुस में बि आहे ऐं यूनुस अलैहिस्सलाम जो बि किसो ईअं थियो जॾहिं हुनजी ॿेड़ी जेका पर हिन उन जो ज़िक्र हिन में कोन्हे तूफ़ान जो पर इहो ओहिड़ो क़िस्म जो माहौल आहे सिचुएशन आहे उहो किताब जॉन जे किताब पंहिंजे छा नालो जोना जे किताब में आहे लनकूनन मिन शाकिरीन फलम्मा अंजाउम पोइ असीं उन सिचुएशन मां हुनखे निजात ॾियूं था इज़ाम यबग़ून फिल अर्द बग़ैर हक़ पोइ उहो हक़ खां सवाइ धरती ते बग़ावत पखिड़ शुरू था कनि वरी साॻियो फ़साद साॻी मस्ख़री साॻी नमूनो जेको बेशुक्री जो नाशुक्री जो सो वरी अख़्तियार था कनि या अय्युहन्नास इन्नमा बग़युकुम अला अनफुसिकुम तव्हांजी बग़ावत तव्हांजो हथु तव्हांजी वॾाई तव्हांजो तकबुर तव्हांजो फ़साद करणु तव्हांजे मथां ई पवंदो तव्हांजी मुसीबत तव्हां ते ई पवंदी तव्हां कंहिंखे अलाह ताला खे त आजिज़ नथा करे सघो था या अय्युहन्नास क़द जा इन्नमा बग़युकुम अला अनफुसिकुम मताअल हयाति दुनिया सुम्मा इलैना मर्जिउकुम फनुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून इन्नमा मसल हयाति दुनिया कमा अंज़लनाहु वग़ैरह वग़ैरह हाणे इहा थी थिए भई तव्हां आख़िर में हिन जी सूरत मंझि सूरत यूनुस अलैहिस्सलाम आहे इहा साॻी हिन में अचे थी इहा आयत जेका सॼी आयत भली आहे वरी सूरत जेका सॼी आहे पढ़ण जहिड़ी आहे भई हिन मां आख़िर में हितां शुरू थो थिए जो कोई ॻाल्हि वई यमसस्कल आहे हितां खां आख़िरी लफ़्ज़ अचे थो हिन पासे वई यमसस्कल्लाह बिदुर्रिन पोइ जंहिंखे अलाह ताला दुर को छो आहे थो तकलीफ़ में विझे थो को फला काशिफ़ लहू इल्ला हुअ हुनखे केरु बि लाहे नथो सघे सवाइ अलाह ताला सुब्हानो ताला जे इल्ला हुअ उन खां सवाइ उन माना अलाह खां सवाइ इहे साॻिया लफ़्ज़ जेके सूरत अना में युरिदक बिख़ैरिन ऐं जेकॾहिं तव्हां ॾांहुं मोटाए को ख़ैर जो कमु फला राद लिफ़ज़ली त उहो कोई हटाईंदड़ न आहे उनजे फज़ल खे अलाह ताला जो जेको फज़ल आहे त को हटाए नथो सघे तव्हां खां तव्हां ते जेका चङाई पहुचणी आहे सा केरु बि तव्हां खां मटाए नथो सघे हटाए नथो सघे उहा पहुचंदी जेको नुक़सानु तकलीफ़ पहुचणी आहे उहो पहुचंदो ई पहुचंदो तव्हांखे ॿियो केरु अलाह खां सवाइ हटाए नथो सघे इहा ॻाल्हि हिते वई यमसस्कल्लाह बिदुर्रिन फला काशिफ़ लहू इल्ला हुअ युरिदक बिख़ैरिन फला राद लिफ़ज़लिही युसीब बिही मन यशाउ मिन इबादी जंहिंखे वणे सो चाहे सो उन ते पहुचाए यानी मुसीबत चाहे त मुसीबत पहुचाए चङाई पहुचाए चाहे त चङाई पहुचाइणु चाहे चङाई पहुचाए हुवल गफ़ूर रहीम हू बेशक हू बख़्शींदड़ आहे इहे जेके बुछायूं माण्हुनि ते मुसलत थियनि थियूं इहो उन्हनि जे बुछाइनि जे करे थियूं थियनि पर पोइ अलाह ताला गफ़ूर बि आहे बख़्शण वारो बि आहे जे मग़फ़िरत घुरबी त
ऐं रहम करण वारो बि आहे जो घणियुनि तव्हांखे पकड़ नथो करे, पकड़ जे करे हूंदो करे हर हिकु जेको बुछड़ाई करियो था धरती ते त पोइ हूंदो तव्हांजो कमु पहिरीं ॾींहुं ख़तमु थी वञे, पहिरीं बुछड़ाईअ खां पोइ तव्हां हलिया वञो जहन्नम में मारे छॾियो। पर अलाह ताला बख़्शे थो, छॾे थो ॾिए, तव्हांखे मोहलत ॾिए थो। इहा ॻाल्हि हिन में सूरत में आहे। हाणे इन खां पोइ जेका ॿी सूरत अचे थी सम्झो कशफ दुर जी, सा ही आहे पंहिंजो कहिड़ी सूरत नमल आहे, 27 नंबर सूरत। हाणे इन में 62 नंबर आयत आहे पंहिंजो, हुन में अचे थो त यमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। हिते भई इहे अचे थी हितां खां आख़िर में किताब हीअ आहिनि पंहिंजा हिंदुस्तानी पाकिस्तानी ठाहिनि अमई यजीबुल मुज़्तर इज़ा दआहु। पोइ केरु आहे जॾहिं तव्हांखे सॾे थो, जेको इज़ा दआहु जॾहिं हू सॾे थो हुनखे, उहो यक्शिफ़ु सूअ ऐं तारे थो मुसीबत, वयजअलुकुम खुलफ़ा खुलफ़ा, ऐं तव्हांखे धरती ते बादशाह ख़िलाफ़त ॾिए थो, अख़्तियार ॾिए थो। इलाहुन मअल्लाह क़लीलन मा तज़क्करून। सॼी सूरत में अलाह ताला हर हर पुछे थो इलाहुन मअल्लाह, इलाहुन मअल्लाह, इलाहुन मअल्लाह, हुन सां को गॾु ॿियो अलाह आहे छा, हुन सां गॾु को ॿियो अलाह आहे छा, हुन सां गॾु को ॿियो अलाह आहे छा। त हिन जे तफ़सीर में बयानु कनि था त अहिड़े नमूने सां कंहिं माण्हू खे तकलीफ़ में को माण्हू मारण वारो हो, पोइ अहिड़े नमूने सां ॿाॾाई, त पोइ अहिड़े नमूने सां अलाह ताला हुनजे बचाइण जे लाइ बंदोबस्तु कयो। त भई इहा आयत आहे तमामु सुहिणी। अमई यजीबुल मुज़्तर इज़ा दआहु वयक्शिफ़ु सूअ वयजअलुकुम खुलफ़ाअल अर्द इलाहुन मअल्लाह। हाणे इहा सूरत नमल जी आयत आहे, सूरत नमल 27 नंबर सूरत आहे। हिन खां पोइ हीअ सूरत फातिर आहे, यासीन खां अॻु में। हिन जी 2 नंबर आयत पहिरीं नंबर खां ई पढ़िजे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि फातिरिस समावाति वल अर्द जाइलिल मलाइकति रुसुलन उली अजनिहतिन मसना व सुलास व रुबा यज़ीदु फिल ख़ल्क़ि मा यशाउ इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर पहिरीं नंबर आयत आहे। हुन खां पोइ मा यफ्तहिल्लाहु लिन्नास मिर रहमतिन फला मुमसिक लहा, जेका अलाह खोले थो फ़तह कर, फ़तह माना खोले थो। मा यफ्तहिल्लाहु लिन्नास इंसाननि जे लाइ मिन रहमतिन, पंहिंजे तरफ़ां रहमत जेका मोकिले थो, खोले थो, ॾिए थो, पहुचाए थो, फला मुमसिक लहा, केरु नथो हटाए सघे, मुमसिक लहा। वमा युमसिक फला मुरसिल लहू, ऐं जेका रहमत रोके ख़ुदि छॾे अलाह ताला पाण रोके। हाणे हिते रहमत जे रोकणु, ॿियो दर जो पहुचाइण वग़ैरह मतिलबु लफ़्ज़ मुख़्तलिफ़ थियनि था। वमा युमसिक फला मुरसिल लहू, त पोइ उहा वरी रहमत को ॿियो मोकिले नथो सघे अलाह ताला ॾे, यानी जेका अलाह ताला का रहमत पाण वटि झले रखे, मोटाए हुनखे न ॾिए, त पोइ ॿियो केरु कोन्हे जो अलाह जे हथ मां छीनी ऐं फिरे ऐं हुनखे माण्हू खे ॾेई छॾे। त हाणे अहिड़ा असांजा जेके ओलियान जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, उहो फलाणो वियो बसि लोह महफ़ूज़ तां वञी हीअं करे आयो, बसि हीअं लिखी लिखियलु हो सो मिटाए वरी हीअं लिखी आयो। भई अलाह ताला खे ॿाॾाईंदो, पर हीअं कोन्ह को ज़ोरी ज़बरदस्ती अलाह खां फुरे ऐं वरी हुनखे ॾेई छॾींदो। अलाह खे उहो बि ॿाॾाईंदो, जेकॾहिं को तव्हांजे लाइ दुआ घुरंदो त उहो बि अलाह खे ॿाॾाईंदो। पाण हीअ जेके असांजा चिश्ती ऐं फलाणा टीरा मटीरा अलाए कहिड़ा अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, बसि फलाणो वियो बसि उॾामी वञी लोह महफ़ूज़ तां हीअं करे आयो, हूअं करियो, इन ॻाल्हियुनि खे अजायो न वठिजे। ॻाल्हि जेका अलाह जी आहे, अलाह पाण अलाह खे सभु को ॿाॾाईंदो, सभु को अलाह ताला खे ॿाॾाईंदो। त यसलो जेको बि अलाह ताला सभु को धरती आसमान ज़मीन ते जेको बि आहे सो अलाह खां घुरंदो। पोइ इहो कोन पाण वञी अलाह ताला खे हथ खां कलम फुरे ऐं पंहिंजो फ़रिश्तनि खां ऐं लोह महफ़ूज़ ते पोइ लिखी ईंदो जेको ऐं मिटाए ईंदो, ईअं कोन थो थी सघे। फला मुरसिल लहू मिन बादी हुवल अज़ीज़ुल हकीम या अय्युहन्नास ज़िक्रू निअमतल्लाह। अलाह ताला जे नेमतुनि जो ज़िक्र करियो। अलाह ताला जेके तव्हां ते नेमतूं पहुचायूं आहिनि, उनजो तव्हां जॾहिं ज़िक्र कंदव त तव्हांखे अलाह ताला वधाए ॾींदो। इहो सूरत सबा में हिन खां अॻु में जेका फातिर खां अॻु में सूरत आहे, हुन में अलाह ताला जो शुकुरु कंदव। उनजो शुकुरु करण वारनि जो मिसाल दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलेमान अलैहिस्सलाम जो इहे जेके आहिनि ॿई ॼणा त शुकुरु करण वारनि मज़ा हुआ। इन करे अहिड़े क़िस्म जो इहो करे या अय्युहन्नास उज़्कुरू निअमतल्लाह अलैकुम हल मिन ख़ालिकिन ग़ैरुल्लाह, अलाह ताला खां सवाइ को ॿियो तव्हांजो ख़ालिक आहे छा। हाणे इहो थी हिकिड़ी कशिफ दुर जी इहा ॻाल्हि। ऐं उन खां पोइ सूरत ज़ुमर में बि सॻो नमूनो अहिड़ो ई नमूनो आहे त केरु ज़ालिम आहे जेको कूड़ थो ठाहे ऐं केरु सचो आहे वधीक जेको सच थो आणे ऐं उनखे तस्दीक थो करे वग़ैरह। हुन खां पोइ अचे थी आख़िर में हीअ आयत जेका आहे
पंहिंजो इन अरादीन अल्लाह बिदुर्रिन हल हुन का कुल अफ़राइतुम मा तदऊन मिन दूनिल्लाह इन अरादीन अल्लाह बिदुर्रिन हल हुन काशिफातु दुर्रिही औ अरादनी बिरहमतिन हल हुन मुमसिकातु रहमतिही कुल हस्बी अल्लाह अलैहि तवक्कलतु अलैहि यतवक्कलुल मुतवक्किलून। केरु आहे जेको मेरी मतिलबु त ॿियनि ख़ुदानि खे छॾण वग़ैरह वग़ैरह। हाणे हिन खां पोइ सूरत फ़तह मज़ बि अहिड़ी क़िस्म जी आयत आहे। पोइ हीअ सभई ॼण आयतूं आहिनि हीअ जेके कशिफ़ु दुर जूं हिन खे पढ़णु घुरिजे। हाणे असीं हिते वक़फ़ो करणु अल्लाहुम्म अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन।